पाकिस्तानी अदाकार मीरा जी गुलाबी अंग्रेजी जा चर्चा आम आहिनि। हूअ जॾहिं बि अंग्रेजी ॻाल्हाईंदी आहे त सभिनी जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए छॾींदी आहे। मीरा हिकु भेरो ॿीहर पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां मदान खे तमामु घणो तफ़रीह जो मौक़ो फराहम कयो आहे ऐं हिन भेरे ॿ क़दम अॻिते वधाईंदे अंग्रेजी ॻाल्हाइण बदिरां अंग्रेजीअ में गानो ॻाए सभिनी खे हैरान करे छॾियो। मीरा हिकु टीवी प्रोग्राम में हॉलीवुड जे मशहूर फिल्म टाइटैनिक जो गीत माई हार्ट विल गो ऑन ॻायो, जंहिं जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अदाकारा तरफ़ां पेश कयल गीत जी वीडियो ते दिलचस्प तबसरनि जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे। Love was when I loved you one true time. I hold you in my life will always go on. Love was when I loved you one true time. I hold you in my life will always go on. मीरा अॼुकल्ह पंहिंजी शादीअ जे तयारियुनि में मसरूफ़ आहे ऐं ताज़ो हुन पंहिंजी शादीअ जे वेस जी डिज़ाइन लाइ भारत जे मशहूर डिज़ाइनर मनीष मल्होत्रा सां मुलाक़ात बि कई आहे।